अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाज़िर आहियूं हिक नए वीडियो सां गॾु दोस्तों। अॼु असीं हिन वीडियो में सिखंदासीं त असीं पंहिंजे यूट्यूब चैनल जो जेको नेम हूंदो आहे असीं हुनखे कीअं चेंज करे था सघूं। अगरि तव्हां अॻ में कोई बि नालो चूज़ कयो आहे, हिन ते जेको आहे सो रखियलु आहे तव्हांजो जेको पुराणो आहे, ऐं तव्हां हुनखे चेंज करणु था चाहियो, जेको तव्हांखे जेको पुराणो नालो आहे उहो तव्हांखे नथो वणे ऐं तव्हां चाहियो था त हिनखे असीं चेंज करे को ॿियो नालो रखूं, त असीं उहो कीअं करे था सघूं। सो दोस्तों, वीडियो खे मुकमिल ॾिसंदा जीअं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वञे। ऐं अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे पिणु ऑन करे छॾिजो, त जीअं तव्हांखे हर न्यू वीडियो सभ खां पहिरियां हासिलु थी सघे, तव्हां ताईं पहुचे। सो हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, असांखे यूट्यूब नेम जेको आहे उनखे चेंज करण जे लाइ असांखे ज़रूरत पवंदा हिकु ब्राउज़र जी। असीं हिते असां वटि जेको मौजूदु आहे उहो आहे असां वटि क्रोम ब्राउज़र, ऐं हिते असां क्लिक कंदासीं क्रोम ब्राउज़र ते। ओके, क्रोम ते क्लिक कयोसीं। क्रोम ते क्लिक करण खां बाद में असां वटि हिकु न्यू स्क्रीन खुली ईंदी, ऐं हिते असीं सिलेक्ट कंदासीं पंहिंजे यूट्यूब खे। हिन में यूट्यूब ते क्लिक कंदासीं। यूट्यूब ते क्लिक करण खां बाद में असांखे जंहिं बि चैनल जो नालो जेको चेंज करिणो हुजे त असीं उनखे ओपन करे उन खां बाद में उनजी सेटिंग कंदासीं। हिते असीं हिनखे पंहिंजे चैनल जे लोगो ते क्लिक करे हिते असांजो हिते अची वियो। उन खां पोइ हिन ते क्लिक करण खां बाद में असीं हिनखे कंदासीं ओपन वरी क्रिएटर स्टूडियो में। ओके, क्रिएटर स्टूडियो ते असीं क्लिक कयोसीं। उन खां बाद में हिते कंदासीं कंटिन्यू टू स्टूडियो। कंटिन्यू टू स्टूडियो ते क्लिक करण खां बाद में असां वटि हिकु न्यू स्क्रीन खुली ईंदी। उन खां पोइ असीं हिते क्लिक कंदासीं कस्टमाइज़ेशन ते। कस्टमाइज़ेशन ते हिन ते क्लिक करण खां बाद में असां वटि हिकु न्यू सेटिंग्स जेके आहिनि उहे खुली ईंदियूं, ऐं हिते असीं हाणे हिन में हिते मुख़्तलिफ़ सेटिंग्स आहिनि, पर असीं हिते सिलेक्ट कंदासीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेसिक इन्फो खे, छो जो असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जो नालो चेंज करिणो आहे। त हिते बेसिक इन्फो ते असीं क्लिक कयोसीं। क्लिक करण खां बाद में असां वटि हिते जेको चैनल जो पहिरियां नालो आहे उहो आहे सिंधी एक्सपेरिमेंट्स। उनखे असीं जेकॾहिं चेंज करणु था चाहियूं हिते त हिन ते क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करण खां बाद में असीं हिनखे हिते एडिट कंदासीं। ठीकु आहे, हिते असीं जेको कुझु बि लिखणु चाहियूं था उहो हिते लिखी करे सिंधी एक्सपेरिमेंट्स जेको पहिरियां हिते नेम आहे हिन में असीं कुझु बि लिखी करे चेंज करे था सघूं। ठीकु आहे, त असीं हिनखे सिंधी इन्फो था चई छॾियूं, हिनखे नेम ॾेई छॾियूंसि। ठीकु आहे, हिनखे हिते ॾेई करे उन खां पोइ असीं हिते डिस्क्रिप्शन वग़ैरह बि जेकॾहिं चेंज करणु था चाहियूं त असीं उहा बि हिन जे हेठां हिते चेंज करे था सघूं। सो इहो हिनखे हिते करे उन खां बाद में असीं हिन कंदासीं पब्लिश। हिते हिनखे पब्लिश कंदासीं त असांजो हिते नालो चैनल जो चेंज थी वेंदो। ओके दोस्तों, त इहो असांजो अॼु जो वीडियो हुयो जंहिंमें असीं सिखियोसीं त असीं पंहिंजे चैनल जो नेम कीअं था चेंज करे सघूं। उमेदु करियां थो तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। अगरि सम्झ में न आयो आहे त तव्हां कमेंट में पुछी था सघो। दोस्तों, मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।